अमेरिका विचोबर में जंग सबब रूसी तेल ते लागू पाबंदियों आरसी तौर ख़त्म करे छॾियूं। अमेरिकी नाणी वारी वसी जो चमड़ाहेत रूसी तेल ते पाबंदियुनि खां छूट 11 अप्रैल ताईं रहंदी। संदसि चमड़ाहेत बदकिस्मती आहे जो उन कदम सां रूस खे फ़ाइदो थी सघे थो। अवां खे ख़बर ॾियूं पिया अमेरिका विचोबर में जंग सबब रूसी तेल ते लागू पाबंदियूं आरसी तौर ख़त्म करे छॾियूं आहिनि। अमेरिकी नाणे वारी वसी जो चमड़ाहेत रूसी तेल ते पाबंदियुनि खां छूट 11 अप्रैल ताईं रहंदी। संदसि चमड़ाहेत बदकिस्मती आहे जो इन कदम सां रूस खे फ़ाइदो थी सघे थो। ख़बर अवां खे ॾियूं पिया अमेरिका विचोबर में जंग सबब रूसी तेल ते लागू पाबंदियूं आरसी तौर ख़त्म करे छॾियूं आहिनि। अमेरिकी नाणे वारी वसी जो चमड़ाहेत रूसी तेल ते पाबंदियुनि खां छूट 11 अप्रैल ताईं रहंदी। संदसि चमड़ाहेत बदकिस्मती आहे जो इन कदम सां रूस खे फ़ाइदो थी सघे थो। अमेरिकी नाणे वारी वसी जो चमड़ाहेत रूसी तेल ते पाबंदियुनि खां छूट 11 अप्रैल ताईं रहंदी। संदसि चमड़ाहेत बदकिस्मती आहे जो उन कदम सां रूस खे फ़ाइदो थी सघे थो। अमेरिकी नाणे वारी वसी जो चमड़ाहेत रूसी तेल ते पाबंदियुनि खां छूट 11 अप्रैल ताईं रहंदी। संदसि चमड़ाहेत बदकिस्मती आहे जो इन कदम सां रूस खे फ़ाइदो थी सघे थो।